ही बाग है पंजो मीरपुर का तकरीबन 26-27 किलोमीटर ते अॻियां हिंगोले जो शहर है। हिंगोले का उत्तरी साइड ते है पंजो लाशारी फार्म है, अली लाशारी जो 70 एकड़ में है। सुठियूं वैरायटियूं इनमें सिंधड़ी है, चोसो है, जैसे जेसीबी है, इनमें कई अड़ियूं वैरायटियूं सुठियूं। हिंगोले शहर का उत्तरे पासे तकरीबन 1.5-2 किलोमीटर ते है बाग ही जो है सो लाशारी फार्म सजे तो। इतने से तकरीबन टोटल 700 वण 70 एकड़ है, 700 वण का भी मथे थींदा। साईं हींअर ही जेका पैकिंग थियल पई आहे हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो पिया पोयां, इहा पैकिंग मीरपुर खां असला आहे। असांखे परे परे जा ऑर्डर थियनि था, तंहिंखां पोइ जंग असांजो माल वञे थो, कोयटा वञे थो, पंजाब वञे थो, असांखे उते जा ऑर्डर थियनि था। जेके सुठियूं वैरायटियूं आहिनि, असांजो सुठो जेको दाणो आहे सो भलो दाणो आहे उहो वञे थो उते। तंहिंखां पोइ हिन बाग जो दाणो बि माशाल्लाह भलो आहे, बाग बि भलो आहे। ऐं पंहिंजा मज़ूर हिते कमु कनि था। तकरीबन 4 महीने खां असीं ईंदा आहियूं हिते, परे परे का छोकरा ईंदा आहिनि। मज़ूर को ग़रीब रुपो पंहिंजे हिसाब सां ईंदो आहे, मज़ूरी कंदा आहिनि। सुठो इन्हनि खे बचत आहे, सुठो सिस्टम आहे, जेको माहौल आहे हिते जो भलो आहे। हीअ अदा हिंगोले जो वाहिद बाग आहे जेको तकरीबन हिंगोले खां 2-2.5 किलोमीटर ते आहे। जंहिंखां पोइ ॻोठाणा आहिनि, हिते जा माण्हू ग़रीब गुरबो वठे थो पंहिंजे खाइण जे हिसाब सां। उन्हनि खे ख़ुशनसीबनि जेके 12 महीने ही फ्रूट उन्हनि खे नसीब थिए थो। तकरीबन 2-2.5 महीना, तकरीबन 7 महीने ताईं हले। के वैरायटियूं अहिड़ियूं आहिनि 7 महीने जी 15 तारीख़ ताईं बि हलनि थियूं। हिन वक़्तु कई क़िस्म जा पखी आयल आहिनि, ॿाहिरि सां उन्हनि जी ॿोलियूं आहिनि, मिठियूं ॿोलियूं आहिनि, सुकून आहे, थधिकार आहे, मौसम माहौल हिन वणनि जे हिसाब सां बहितरीनु आहे असांजो। साईं तव्हां ॾिसो पिया हिते जेके वण लॻा पिया आहिनि, सुकून आहे, सुठो माहौल है, जो वणन जो सिंगार है, ही धरती जो सिंगार है हिकिड़ो वण। आऊं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त अवां पंहिंजे ॻोठनि में, वणनि में, ॿनियुनि में जेके से वण लॻायो। पुरअमन माहौल आहे, माशाल्लाह माहौल भलो थींदो, ॾाढो सुठो थींदो। इहो असांजो अर्ज़ु आहे अव्हांखे। वण धरती जो सूंह आहे, वण बाग लॻाइण सां दुनिया जो माहौल बहितर थी सघंदो इन सां।